नाज़रीन तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महरमा जिथे ॻोठ गाही लांघा में जवाबदारनि पारां मुबैना तौर नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। नींगरी खे अगवा करण जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते 6 औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खानपुर महरमा जिथे ॻोठ गाही लांघा में जवाबदारनि पारां मुबैना तौर नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई। नींगरी खे अगवा करण जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते 6 औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खानपुर महरमा खे ॿियो ॿी ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। ॻोठ गाही लांघा में जवाबदारनि पारां मुबैना तौर नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। नींगरी खे अगवा करण जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते 6 औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। खानपुर महरमा ॻोठ गाही लांघा में जवाबदारनि पारां मुबैना तौर नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। नींगरी खे अगवा करण जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते 6 औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मालूम कंदासीं। खानपुर महरमा वासी जो रिपोर्टर मेहर महर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मेहर, छा तफ़सील आहिनि वाक़े जा, आगाह कजो। ॻोठ गाही लांघा में 15 वरनि जी नींगरी साहिरा लांघा खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश दौरान लांघा बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें औरतुनि समेत 9 माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि डंडा लॻण सबबि, जिन खे खानपुर महर जी शेख हमदान दिन अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त इन खां पोइ उन ॻोठ में गाही लांघा में जेको आहे सो छिपतान वारी सूरत हाल आहे। जेके ज़ख़्मी आहिनि नींगरी वारी धुर, उन्हनि जो चवणु आहे त असांजी नींगरी जेकी आहे उहा वटे में ॾिनल हुई ॿी धुर खे, जंहिंजी उमिरि नंढी आहे 15 वरनि जी, ऐं उनखे जेको आहे सो उन्हनि ज़बरदस्ती परिणाइण लाइ जेको आहे ज़ोर भरियो। इनकार ते उन्हनि नींगरी खे ज़बरदस्ती अगवा करे जेको आहे सो अगवा करण जी कोशिश कई। उन दौरान जेको आहे झेड़ो थियो आहे, जंहिंमें असांजा 9 माण्हू जेके औरतुनि समेत ज़ख़्मी थी विया आहिनि। इन वाक़े खां पोइ खानपुर महर पुलिस बि उते पहुती आहे, लेकिन हिन वक़्त ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। जेका नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे, उहा नींगरी बि जेको आहे उन झेड़े दौरान ज़ख़्मी थी पई आहे। सभिनी ज़ख़्मियुनि खे जेको आहे खानपुर महर जी शेख हमदान बिन अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी मेहर अपडेट करण लाइ।